रईस अनवर खान मुड़े ही नथो। पीर करामत त जड़ो छितो थी पियो आहे, रोज तो धमकियूं दे। ही रईस अनवर खान बनी ते वञण खां मुड़े ही कोंदो। अधी तू फिक्र न कर, वो बुधो न तई, जो गरजता है वो बरसता नहीं, सखणी कुनी उभा में घणो। अधी फिरदौस हाणे हाशिम ऐं दिलावर हिन जुओ में आहे, हाणे करामत अदा अनवर जो नालो भी न खणी सघंदो। हाँ सारंग, हाशिम जे हूंदे असांखे तहफ़ुज़ जो एहसास थिए थो। हाशिम त असांजे लाइ ॼण त फरिश्तो हुयो। अधी ख़बर न आहे पीर करामत जो पेट कॾहिं भरबो। एतिरी मिल्कियत अथसि जो पाण खे बि ख़बर न अथसि मूं वटि केतिरी मिल्कियत आहे। पोइ बि वते तो असांजी बनीअ ते कब्ज़े जूं तहरीर कंदो। कीचड़ में हिकु चीक थींदो आहे, हुनखे ॼोर चइबो आहे। अदा जेके रत पीअंदियूं आहिनि ओसी ताईं रत पीअंदियूं रहंदियूं आहिनि जेसि ताईं फाटी न मरनि। ऐं पीर करामत भी अहिड़ी ॼोर अथई, फाटी मरंदो पर मुड़ंदो कोन, लालची कंहिं जाइ जो। मूंखे सम्झ में नथो अचे त हाशिम जो एहसान असां कीअं लाहींदासीं। अदा सारंग, हाशिम जी जेतिरी बि तारीफ़ कजे न ओतिरी घटि आहे। शाबाश हुजे हाशिम खे जो असांजे लाइ सिर तिरीअ ते खणी पीर करामत जहिड़े ज़ालिम माण्हूअ सां सीनो सायो बीठो आहे। हाशिम त सीने में सांढण जहिड़ी शख्सियत आहे। हू हद खां वधीक मोतबर माण्हू आहे। हाँ आदि तू सच थी चङो हाणे मां हलां थो अदा अनवर। शाम थी वई आहे आदि, पर अदा अनवर खे एतिरो इश्क आहे ज़मीन सां जो अञा ताईं घर न मोटियो। मां वञी खेसि वठी अचां। अदा ठीकु आहे, घड़ी खनि तरस, मां तुंहिंजे चांहि खणी अचां, चांहि थी पोइ वञ। न अदी मोटी अचां पोइ गॾिजी वेही सभु चांहि पियूं। वीर एहसान साईं, तव्हां पाण पंहिंजे सिर छो तकलीफ़ कयो? हुकुम कयो, ठीक हूंदो तव्हां पाण हाज़िर। ॿियो न त हिकिड़ी कॉल कयो हा, तॾहिं बि तव्हांजी मां फोन ते पहुची वेंदा। तव्हां लाइ मूंखे इज़त आहे, एतिराम आहे। सरदार साईं ॻाल्हि ही अहिड़ी आहे जो मूंखे पाण अचिणो पए। बाबा साईं हिसाब किताब जी वण हिसाब किताब खे छॾ, पोइ ॾिसां थो पाण खे। हिकिड़ो कमु कर, हीर साईं पाण आयो आहे, पंहिंजा प्यारा कदम उपारे खणी पहुतो आहे। खाइण पीअण जो बंदोबस्तु कर। हाज़िर बाबा साईं। वारो कर त मयारी नथी कयो। सरदार साईं खाइण पीअण जे छॾ, ख़िदमत चाकरी पई थी पहिरियां मूंखां हाल अहवाल। वीर सन साईं, जेसीं ताईं असां पाण में हाल अहवाल कयूं तेसीं ताईं नेरन बि तयारु थी वियो। हा सरदार साहब, पीर करामत वरी मूंसां जुठ करे लौंग ऐं मुराद खे अगवा करे, आख़िर मां हुन जूं ज़्यादतियूं केसीं ताईं बर्दाश्त कंदुसि। वीर सन साईं, ॾाढा अॻियां झुकण पंहिंजो पाण सां ज़ुल्म आहे। वीर सन साईं, ॾिसजो हाणे इन पीर करामत सां हाणे ॿ पाणी थींदा, घटि न थींदी न पीर करामत सां। छा कंदासीं असां करामत? मां पंहिंजे चाचे सां विड़ी त नथो सघां, हू गादीअ ते वेठो आहे ऐं ॾे ते बि मां कीअं कयां? मूंखे त सम्झ में नथो अचे त मां छा कयां। ऐं मूंखे इहा पक आहे जेकॾहिं मां चाचा ॾांहुं हली बि वेंदुसि हू मुंहिंजी इज़त कोन कंदो। पीर एहसान साईं, तव्हां आहियो शरीफ माण्हू, अञा तव्हां ज़माने खे सम्झो किथे आहे। पीर एहसान साईं, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मञो न त इन पीर करामत सां कानूनी जंग कयो। कानूनी जंग। ही थाणा छाजे लाइ, या पुलिस छाजे लाइ, ये कोर्टूं छाजे लाइ, ये जज वकील छाजे लाइ? किथां न किथां असांखे इंसाफ़ त मिलंदो न। कानून? सरदार साईं, मूंखे तव्हांजे कानून ते एतबार ई न आहे। पुलिस ऐं कानून खे ये पीर ऐं मीर पंहिंजे कब्ज़े में कयो वेठा आहिनि। ईअं नाहे पीर एहसान साईं, ईअं नाहे। कानून सभिनी जे लाइ बराबरि आहे। ही सरकार आहे न, पीर मस्त आहे। तव्हां रुगो हिम्मत कयो, हिम्मत मां कमु वठो।
भजी काढे थो? हाँ किथां भॼंदुसि छो? तव्हां खां टिॼा थो जा। आज तो खेॾ ॾिसां थो मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थियूं चलनि। ॻाल्हि ॿुध, तूं पाण खे सम्झी छा थो? मुंहिंजो ट्रैक्टर तूं काहे वे? तुंहिंजी बादशाही आहे या पीर करामत जी बादशाही आहे? हिते जो हिते मारे विझाएं तोखे पीर करामत बचाईंदो? हाँ सॾ पंहिंजे पीर करामत खे। अचो मूंखे हथ न लाइजा। हथ लाईंदे न पीर करामत हथ वढाए छॾींदी। को मामूली कमदार न आई, नबू कमदार आई। जिन बि पनाह घुरंदा अथई। हथ कढ। चुप। मां त जंग जे जानवरनि खे बि सिधो करे छॾियो। तूं वरी कहिड़े बाग़ जी मुरी नुक में नाकेली विझी फ़क़ीरनि खे ॾेई छॾींदोसि। हाशिम भाउ, वेचारे खे छॾ। पुराणो मुड़ुस आहे, न मरी पियो माण्हू असां ते खिलंदा। छॾे ॾे। पंहिंजे पीर करामत खे चई छॾजांइ त उनजो मौत हाशिम जे हथनि में लिखियल आहे। पहिरियां पीर करामत जो जनाज़ो खॼंदो, उन खां पोइ तुंहिंजो। तव्हांजो ॾोह न आहे। तव्हां ॿ ॼणा आहियो न, अकेलो ॾिसी रोब था कयो। जे बाडीगार्ड मूंसां गॾु चवंदो आहे त आउं बि के ॼावां। हलड़े वञी ॻियाड़ी न हण। असां तुंहिंजी उमिरि जो लिहाज़ था कयूं ऐं तूं वञी तो वधंदो। छा थोड़े चई त तोसां गार्ड हुजनि, तूं असांखे मारे छॾी ऐं गार्डन सां गॾु तोखे बि मारे टुकड़ा टुकड़ा करे तुंहिंजो लाश उछलाए छॾियो आहे। हथे खाली आहे। ॿियो त वरी पोड़ो मुड़ुस आहे। तुंहिंजी उमिरि जो असां लिहाज़ था कयूं। हले वञ था। अड़े हाणे टर ई अथऊं। टर निभागा। मां चवां थो टर। जे मुंहिंजो इरादो मटिजी वियो न त हिकिड़े चंपे सां पूरो करे छॾींदोसि। वञा थो तव्हां खे ॾिसी रहंदो। हा हल हाणे हल। नज़र बि अथई चिटी। हे ॾिसो पीर एहसान साईं राणा साहब सां मूं ॻाल्हायो आहे। राणा साहब चयो आहे त मां सूबेदार सुखे खे तव्हां ॾांहुं मोकिलियां। सूबेदार सुखियो हिकु ईमानदार ऐं फर्शनाज़ ऑफिसर आहे। इन खां अॻु में बि पीर करामत खे थाणे जा चकर लॻाए चुको आहे। हाणे बि उन खां गॾु लॻंदो। ठीकु आहे सरदार साहब, असां सूबेदार सुखे जो इंतज़ारु कयूं। अस्सलाम वालेकुम। सरदार साहब, एसपी साहब जो हुकुम आयो त मां तव्हां सां मिलां। को कमकार आहे छा? सूबेदार सुखिया, तूं हिकु ईमानदार ऐं फर्शनाज़ ऑफिसर आहीं ऐं असां जहिड़नि माण्हुनि खे तॾहिं ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां जहिड़नि फर्शनाज़ ऑफिसरनि सां मुलाक़ात थींदी आहे। महिरबानी सरदार साहब, तव्हां हुकुम कयो, मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां। सूबेदार सुखिया, चाचो करामत असांजे ॿिनि माण्हुनि खे अगवा कयो। हुन लाइ असां राणा साहब खे अर्ज़ी कई। एहसान सही इहा मूंखे ख़बर आहे ऐं मुंहिंजी पूरे इलाइक़े ते गहरी नज़र आहे ऐं मूंखे ख़बर आहे लौंग ऐं मुराद कल्ह अगवा थी विया आहिनि। त पोइ तव्हां एक्शन छो न खणो? एहसान सही अंडर स्टूड आहे। जेकॾहिं केस दाख़िल थींदो त मां उन जी जांच कंदुसि न। त पोइ सूबेदार सुखिया देर छाजी थो करे? कंहिंजो इंतज़ारु कई? देर न कर। सभ खां पहिरीं त हिन पीर करामत खे गिरफ़्तार करे लाकअप कर ऐं उन खां पोइ ॾिसूं त केतिरी तो शिनवाई काटे। सरदार साहब, कलम त लॻी सघे थो, पर इहो कमु पीर करामत पाण त नाहे कयो ऐं असां वटि को ठोस सबूत बि न आहे। एहसान सही अहिड़ी ॻाल्हि न आहे
मुझी हिकड़ी गुजारिश है, जेकॾहिं तव्हां मञो त मां अर्ज़ कयां। चओ सुखिया। मुझी इहा सलाह आहे त केस उन ते दाख़िल कयो जंहिं इहो कमु कयो आहे। जॾहिं न 2-3 सटका कढियामांसि पाणे सची कंदो त उन जे बैकग्राउंड में केरु माण्हू मुलस आहे। जेकॾहिं हिकिड़ो मुजरिम ज़ाहिर थी वेंदो न, उहो पाण ई असांखे रस्तो बि ॾींदो ऐं कतार ठाहींदो वेंदो। पोइ असां असुल मुजरिम ताईं पहुची सघंदासीं ऐं पोइ आस्ते आस्ते कानून जा हथ पीर करामत जी पिचे में वञी पवंदा। ठीक है सूबेदार सुखिया, तुझी मेहरबानी। ठीकु आहे सरदार साहब, पोइ मूंखे इजाज़त आहे। सरदार साईं, सूबेदार सुखियो हाणे वॾी ॻाल्हि थी वियो। पीर एहसान जहिड़ा माण्हू हिन दुनिया में घटि पैदा थींदा आहिनि। मूंखे ॾाढो प्यार ॾिनो, मुंहिंजो बेहद ख़्यालु रखियईं, मुंहिंजो इलाज बि कराईं। ऐं अदी वॾी ॻाल्हि त मुंहिंजे नाले ऐं ज़ात जी ख़बर ई कान हुयसि। ऐं हा, जॾहिं ख़बर पई हूंदसि न त सरदार शाह जमां जे राज जी आहीं त अंदर ई सड़ी वियो हूंदसि। अजायो निभागी ते पैसा ख़र्च कयमि। तौबा चाची तौबा, तूं त अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल आहीं। हू त ख़ुशि थियो हूंदो त संदसि पैसा सजाया थिया, छो त पीर एहसान सरदार साईं जो दोस्त आहे। तॾहिं त अंदर सड़ी वियो हूंदसि न, छो त अवां भेनरनि खे मां थी सुञाणा। मां अवां ॿिन्हिनि भेनरनि जी अखियुनि में जादू आहे, जादू। इन करे ससुई बि पंहिंजूं अखियूं इस्तेमाल कयूं हूंदियूं। छोरी ससुई, शर्म कोन थो अचई? ॿुॾी नथी मरी, जंहिंखे थी बंगलो ऐं कार ॾिसी उनखे फासाइण जी कोशिश थी करे। चाची, तोखे अल्लाह सां ई पुॼंदो, कीअं त ॻाल्हि मां ॻाल्होड़ो थी ठाहे। छा कयां ममड़ी, तव्हां वांगुरु मुनाफ़िक कान आहियां। सच चवण जी आदत अथमि, तॾहिं तव्हांखे कान थी वणा। ऐं माई तौबा, मूंखां या मुनाफ़िकत कान पुॼंदी। तव्हां वांगुरु अल्लाह साईं पियो पनाह ॾे मुनाफ़िकनि खां। मुंहं ते मिमचच ऐं पर पुट थू थू, जॾहिं न करे त करे छा? न चाची न, सच चवण जी त आदत कोन अथई। मां तोखे सुञाणा न, आहीं त पहिरें नंबर जी कूड़ी, पर तूं आहीं अणसऊ। कंहिंखे सही कोन थी तॾहिं थी फाट खाई, अंदर में सड़ी जो थी। चाची, अदा पीर एहसान मुंहिंजो भाउ, खबरदार जो असांजे पाक रिश्ते ते आंगुर खई अथई। हा हा, ॾियो धमकियूं, धारी जो आहियां। अचे अॼु हाशिम, अचे अॼु हाशिम त रोई दवा थी ॾियांसि। तिननि ममड़ियुनि मुंहिंजो जीअण ई हराम करे छॾियो आहे। वरी न करे त करे छा? ऐं मुंहिंजी किस्मत। हल माई तुंहिंजा नाटक, वॾी का नाटकिण आहीं। घटि वधि बि पाण ॻाल्हाए, वरी बिस्की बि ॾेखारे। मुर्शद साईं जी बादशाही जो ख़ैर। घुर्जे बि ख़ैर दादा। घर ख़बर आहे दादा, हसुल कीअं थियो आहे? हारी नारी महिनत कनि था या? एहसान साईं, अल्लाह जो शुक्र आहे, बसि ॾाढो सुठो थियो आहे। हारी नारी बि ॾाढा ख़ुशि आहिनि। दादा, कंहिंखे असां मां तकलीफ़ या शिकायत त न आहे? न साईं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। दादा, हारियुनि सां तूं ऊचाई त नथो न? न एहसान साईं, मां त हारियुनि खे पंहिंजो बच्चो सम्झंदो आहियां। ठीकु आहे, ठीकु आहे। नई ताज़ी ख़बर? हा साईं, ख़बर पई आहे त लौंग ऐं मुराद खे पीर करामत अगवा कराए पुराणे कोट में रखियो आहे, जेको संदसि हवेली जे पोएं पासे ठहियल आहे। हा दादा, इहा पुराणे वक़्त में हवेली हुई, ॾाढे मर्यादा जे वालिद साहब ठाराई हुई। हाणे पुराणो कोट थी वई आहे। दादा, ख़बर ॾाढी भली आंदी अथई। मां SHO साहब खे फोन कयां। मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? दादा, तव्हांजी मर्ज़ी आहे। जे वेहो त कचहरी कयूं था, न त बंगलो सॼो खाली पियो वञी आराम कयूं। महिरबानी एहसान साईं, मां घड़ी खनि आराम कयां। ठीकु आहे दादा, तव्हांखे इजाज़त।
पिस्टल ही पिस्टल तुंहिंजो आहे? साहब ही पिस्टल मुंहिंजो आहे, पर तकड़ में घरां निकितासीं, लाइसेंस उते ई विसरी वियो। अच्छा, पिस्टल खणण याद अथई, बाक़ी लाइसेंस घर विसरी वियो अथई। इहा ख़बर त तोखे थाणे ते पवंदी। मां ॾिसां थो कीअं था तव्हां काटकू थियो। मुंहिंजो नालो अथव सूबेदार सुखियो ऐं आहियां ॾाढो ॾुखियो। वठी हलो खंबे हणो लाकअप में। ख़बर सुठी बि न आहे, असांखे ॿुधाइण बि ज़रूरी आहे। छा थियो आहे? वरी कहिड़ो आसमान फाटी पियो आहे? पाण वारा हमरा खंभिजी विया असां पुलिस अथऊं, सूबेदार सुखियो ॿधी खणी वञ। त पोइ छा थी पियो? असां वटि का माण्हुनि जी कमी आहे छा? मुर्च जे हमरा नवां हिन पादर लॻनि ऐं सची करे बीह रहिया त पोइ घबराए छो थो नबू? सची कंदा त पोइ पुलिस असांखे छा कंदी? मां पुलिस खे त पंहिंजो कमु करणो आहे न। बाक़ी ये थाना छाजे लाइ ठहिया आहिनि? मुर्च साईं चोरनि असांजा नाला बि खयां न त पोइ सभु लाकअप में हूंदासूं। कंदार तूं फिकर न कर, इहा पुलिस, ये थाना, ये जेल ग़रीबनि लाइ आहिनि, असां घर अमीरनि लाइ न आहिनि। असांखे कुझु न थींदो। तूं शहपर वटे घुम, तोखे कुझु न थींदो। मां वेठो आहियां न। ईअं कर न मुर्च साईं, कर को कल्याण त पोइ असां सारा दिलि खोले को कमु कयूं न। तूं मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे, तुंहिंजो नालो कोई बि न वठंदो। हाणे हीअं कर, तूं वञ थाणे ते, पंहिंजनि हमराहनि खे छॾाए अच। मां ॻाल्हायां थो सूबेदार सां। ठीकु आहे मुर्शिद साईं, पोइ हाणे दिलि थी वञा थो बनीअ ते, पोइ सूबेदार ॾे वेंदुसि, ॾिसां छा थो चए। तूं वञी हारनि नारनि खे दाबा ॾे। मां वेठो न आहियां, मुंहिंजे हूंदे तोखे घबराइण जी का ज़रूरत न आहे। ठीकु आहे पोइ मुर्शिद साईं, खुदा हाफ़िज़।